अपडेट करनासी इस्लामाबाद का वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सऊदी सीड़पकारी वारे वज़ीर जी मुलाकात। वज़ीर आज़म सऊदी जे सीड़पकारी वारे वज़ीर ऐं वफ़द के पाकिस्तान अचण ते भलीकार कयो। पाक सऊदी जा भाईपीअ वारा नाता ॾहाकनि ते ॿधल आहिनि। वज़ीर आज़म जो चवणु हो पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा लाॻापा वधीक मज़बूत थी रहिया आहिनि। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सऊदी अरब हर मुश्किल वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। सऊदी वफ़द जो दौरो मुआशी लाॻापनि खे मज़बूत बणाइण लाइ अहम साबित थींदो। ख़बर वास्ते शेयर कंदासीं। इस्लामाबाद खां वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सऊदी सीड़पकारी वारे वज़ीर जी मुलाकात। वज़ीर आज़म सऊदी जी सीड़पकारी वारे वज़ीर ऐं वफ़द खे पाकिस्तान अचण ते भलीकार चयो। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। पाक सऊदी जा भाइराड़ा लाॻापा ॾहाकनि ते ॿधल आहिनि। पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा लाॻापा वधीक मज़बूत थी रहिया है। सऊदी अरब हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सऊदी वफ़द जो दौरो मुआशी नातनि खे मज़बूत बणाइण में अहम साबित थींदो। अव्हां खे आगाह कयूं पिया। इस्लामाबाद मां वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सऊदी सीड़पकारी वारे वज़ीर जी अॻवानी में वफ़द मुलाक़ात कई आहे।